अंदर मुझो बाबो जहान छॾे पर गुज़ारण खां बाद में मुझो बाबो जीअं जो गुज़ारे वियो त मुझे बाबे जी नऊज़ बिल्लाह शक्ल तब्दील थी वई। अहिड़ी बुछड़ी शक्ल थी वई जो आउं ॾिसी न पियो सघां। हिकिड़े पासे पीउ जो मौत जो ग़म, बे पासे शक्ल बदलजी वई, टे पासे गणती वरायो आ, अकेलो हा, झंगा पहाड़ा, लाश केर पुराए, कब्र केर खणाए, जनाज़ो केर पढ़ाए। परेशान आहियां, पीउ जे मुंह जे मथां कपिड़ो ॾेई बाबे खे ढके भर में वेही रहियो आहियां। रोई 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 साणो थी पियुसि। आख़िर मूंखे निंड खणी वई। आधी रात थी आ, मुंहिंजे भाग भड़ायो आ। ख्वाब में लहां पियो त मदीने जो मीर मोहम्मद मुस्तफ़ा आयो आ। अची मुझे बाबे जे मुंह तां कपिड़ो हटायो थई। कपिड़ो हटाए मुझे बाबे जे मुंह जे मथां हथ घुमाई त मुझे बाबे जो मुंह ईअं पियो चमके जीअं चोॾीअ जो चंड चमकंदो आहे। मूंखे चवण लॻो, नौजवान घबराइजा न, तुंहिंजे पीउ जा कांधी सुबुह ईंदा, तुंहिंजे पीउ जो जनाज़ो पढ़ाईंदा, परेशान न थी। पोइ मां पुछो क़िबला तव्हां पंहिंजी वाक़फ़ियत करायो, मुंहिंजे बाबे सां हेॾी भलाई छो था कयो पिया? जे वाक़फ़ियत ॿी कहिड़ी करायां जंहिं ते कलमो भरियो थी सो मुहम्मद मां आहियां। क़िबला मुंहिंजे बाबे सां हेॾी भलाई कीअं थी आहे? जे तो तुंहिंजो बाबो रोज़ानो सजल थे जी नमाज़ पढ़ी 100 दफ़ा सलात मां मुहम्मद ते पढ़ंदो हो, पर अॼु हुन जी सलात कान पहुती। असांखे ख़बर पई त गुज़ारे वियो आहे, पर इहा बि ख़बर पई त गुनाहगार हो, ॾोह कंदो हो, उन गुनाहनि जे करे शक्ल बि तब्दील थी वई आहे। पोइ मां मदीने मां हलियो आहियां त जेको मूंते सलात पढ़े तंहिंजी शक्ल कान ख़राब थींदी। अॼु मां हुन जे हथ मुंहं ते घुमायूं थो वञा। तुंहिंजे पीउ जो मुंहुं सुहिणो थी वियो आहे ऐं इंशा अल्लाह ताला तुंहिंजे पीउ जा कांधी सुबुह जो ईंदा। असां हलूं था, पाण मदीने जो ताजदार रवानो थी वियो आहे। सिज उभरियो आहे। ओ नौजवान थो चवे त चारई क़िबला हज़ारनि जे तादाद में माण्हू अचणु शुरू थिया, ॾखण खां, ओभर खां, उत्तर खां, ओलह खां। सभु को इहे पियो चवे, ओ नौजवान तुंहिंजो पीउ त को भाग वारो हो। राति असां सभिनी खे रसूलुल्लाह ज़ियारत कराई आहे ऐं महबूब फरमायो आहे त मुंहिंजो महिमान झंग में सुतो पियो अथव, उन जो जनाज़ो पढ़ो, तव्हांजा बेड़ा ई पार थी वेंदा। ओ मुंहिंजा प्यारा नेक बाना, पोइ उन महबूब जे सदके, दुरूद जे सदके मुंहिंजो बाबो वॾे धूम धाम सां दफ़न थियो। हबीब उन जो चेहरो सुहिणो करियो। पोइ जॾहिं मां दुरूद जो मौजज़ो ॾिठो आहे त पोइ ॿी दुआ पढ़ंदो ई कोन, रुॻो दुरूद ई दुरूद पढ़ंदो आहियां। अल्लाह अकबर, नारे रिसालत या रसूल अल्लाह, नारे तहकीक, हक चार यार, नारे विलायत। सही हजरत अल्लामा मौलाना मुफ्ती अब्दुल रहीम साहब, सुभान अल्लाह। अदा सां ज़िंदा रही छा कंदासीं? ज़िंदा त मुंहिंजे हबीब जूं सुन्नतूं रहनि, ज़िंदा मुंहिंजे मिठे मदीने वारे साईं जो दीन रहे, ज़िंदा मुंहिंजे महबूब जी उम्मत रहे। असीं गुनहगार, असीं ज़िंदा रही छा कंदासीं जेके ज़मीन जे मथां मुंहिंजा अदा हलण जहिड़ा बि न आहियूं। चल अल्लाह जी ज़ात बाबरकात असांखे मुस्तफ़ा जी मोहब्बत नसीब फरमाए त मुंहिंजा अदा, मुंहिंजा मिठड़ा भाउ हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त अल्लाह मूंखे मक़ाम महबूद ते विहारींदो ऐं उन टाइम ते मुंहिंजी अॻियां पोयां सभु तारीफ़ कंदा। पर एॾो मक़ाम मुस्तफ़ा जो, एॾो मर्तबो जंहिंखे ख़ुदा ताला इज़्ज़त अता फरमाई, पर मुंहिंजो प्यारो आका रात जो बीहे त सरकार दो आलम अलैहिस्सलाम एतिरो बीहे जो पेर सुॼी पवनि। मोमिननि जी मां अम्मा आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा अर्ज़ु कंदी ही, या रसूल अल्लाह, अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो आहे त मां रब करीम तुंहिंजे सदके तुंहिंजनि अॻियनि पोयनि जा बि गुनाह माफ़ करे छॾिया। हल ऐं मुंहिंजा हबीब तूं त पाक नबी आं, मासूम नबी आं, तुंहिंजी का बि ख़ता कान्हे का। जॾहिं अल्लाह तोसां एॾा वण कया, अल्लाह तोसां एॾा कुर्ब कया, पोइ तूं एतिरो छो थो जागी जो पेर सुॼी था पवनि पिया? पाण फरमन आशा, जंहिं मूंखे ख़ातमुन नबीयीन कयो, जंहिं मूंखे रसूलनि जो सरदार कयो, जंहिं मूंखे सभिनी खां पिछाड़ीअ में आंदो, जंहिं मुंहिंजो नूर सभिनि खां अव्वल पैदा कयो, जंहिंजे सदके क़यामत में गुनहगार जन्नत में वेंदा। अल्लाह पाक मूंखे सभिनी नबियनि खां वधीक मर्तबो अता फरमायो। मुंहिंजी उम्मत बि ॿिनि उम्मतुनि खां अल्लाह घणी कई। जंहिं राणे रब करीम एॾा मूंते कुर्ब कया, मां छो न उन जी इबादत कयां? अफलम अकुल अब्दन शकूरा, जे एॾो रब करीम मूंसां कुर्ब कयो आहे, पोइ जेको एॾा कुर्ब कंदो आहे त मां हुन रब करीम जी ज़ात जो शुक्र बि बजाइण ईंदो आहियां। मलफूज़ा शरीफ़ में नकुल ईंदो आहे
हज़रत पीर सईद रोज़े वारन रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था पिया त हदीस में लिखियल आहे त हिकिड़े ॾिहाड़े हुज़ूर करीम जी ज़ात सोमाणीअ जे निमाज़ जे टाइम ते घर आया। हज़रत आशा सिद्दीक़ा वटि टिकियल हा। पाण जंहिं महिल बिस्तरे ते सुता त सुम्हण वारे टाइम ते नबी करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे खीसे मुबारक मां कंगी कढी आहे। कंगी सम्झो था या न? हिनखे छा चवंदा हो? फणी, कंगी, ॿियो बि कुझु चवंदा हूंदव? कंगो, कंगी, फणी। हज़रत आशा सिद्दीक़ा थी चवे त नबी पाक वेही जंहिं महिल पाण वेठा सुम्हण जे टाइम ते त पंहिंजे सुहारी मुबारक खे कंगी ॾिनो। सम्झो था अलाए न? उन खां बाद में पाण जंहिं महिल लेटिया त महिल अम्मा आशा सिद्दीक़ा अर्ज़ कयो त क़िबला सुहारी खे फणी त उन टाइम ॾिबी आहे जंहिं महिल ॿाहिरि वञिबो आहे, कचहरी में वञिबो आहे, अज़ीज़नि क़रीबनि ॾे वञिबो आहे, मिटनि माइटनि ॾे वञिबो आहे। अवां पंहिंजे सुहारी मुबारक खे सुम्हण जे टाइम ते कंगी छो था ॾियो? अम्मा आशा खे नबी करीम फरमाइनि था आशा सुम्हण जे टाइम ते जेको पंहिंजे सुहारी खे कंगी ॾींदो आहे हुन जा वारीअ जे दाणनि जेतिरो कर्ज़ हूंदो त अल्लाह लाहे छॾींदुसि। इहा ॾाढी मुबारक जी कंगीअ जी बरकत आहे जो सोमहणीअ जे टाइम ते सुम्हण वारे टाइम ते फणी ॾेई सुम्हे त कर्ज़ लही वञेसि। आशा सिद्दीक़ा चयो क़िबला अव्हां ते कर्ज़ आहे छा को? पाण फरमाइनि था हाओ मूं तोसां जॾहिं शादी कई हुई पोइ शादी जे टाइम ते मां तुंहिंजो काबीनो मुक़ररु कयो हो जंहिंखे महर चइबो आहे उहो मां अॼु ताईं अदा कोन करे सघियो आहियां। आशा ग़रीबी हाल आहे, मिसकीनी हाल जे करे तो वारो कर्ज़ अञा मूं ते आहे। इन जे करे अलाह खां दुआ घुरंदो आहे त मुंहिंजो कर्ज़ लही वञे। मोमिननि जी मां आशा सिद्दीक़ा अर्ज़ थी करे या रसूल अल्लाह मां तव्हांखे ख़ुदा वास्ते माफ़ करे छॾियो। जेकॾहिं मुंहिंजो हक़ आहे, मुंहिंजो कर्ज़ आहे त मूं तव्हांखे ख़ुदा वास्ते माफ़ कयो। सरकार फरमाइनि था जज़ाक अल्लाह, अल्लाह ताला तोखे जज़ा ख़ैर जी ॾे जे माफ़ कई त तुंहिंजी महिरबानी। ख़ुदा जो शान आहे। ॿ टे ॾिहाड़ा गुज़रिया वरी जंहिं महिल नबी करीम जी ज़ात बाबरकात आशा सिद्दीक़ा जे घर वरी वारे वारे ॾिहाड़े अचनि था। साॻे नमूने सां महबूब पाक कंगी मुबारक ॾिनी आहे, फणी ॾिनी आहे। बीबी साहिबा चए थी क़िबला हाणे त कर्ज़ कोन्हे, कर्ज़ त लही वियो, हाणे छो था कंगी ॾियो? पाण फरमाइनि था जंहिं कम मां फ़ाइदो पवे तंहिंखे छॾणु मुनासिब न आहे। इन मां फ़ाइदो पियो न मूंखे, नुक़सान त कोन पियो हो। जेकॾहिं फ़ाइदो पियो आहे त फ़ाइदे वारो कमु करिणो आहे। त नबी करीम जी ज़ात बाबरकात बि फरमाइनि था आशा मूंखे ख़ुदा मक़ाम महमूद ॾिनो, मूंखे नबियनि जो सरदार बणाई, जंहिं एॾा वण कया मां उन जी इबादत बि न कया। भली ख़ुदा माफ़ कयो आहे पर मां मुहम्मद खे ख़ुदा जी इबादत में मज़ो थो अचे पियो। रब जी इबादत कंदो हा मां मुहम्मद जी दिलि ठरंदी आहे। पाण फरमाईंदा फिस्सलात कुर्रतुल ऐनई, मां मुहम्मद करीम जॾहिं नमाज़ पढ़ंदो हा त मुंहिंजूं अखियूं ठरी पवंदियूं आहिनि। सभई जो सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा अदा तुंहिंजूं बि नमाज़ में अखियूं ठरणु खपनि। मस्जिद आबाद कर, ॻोठ आबाद कर, अल्लाह ताला जा फर्ज़ अदा कर, रब करीम खे यादि कर। इहो नेकी जो कमु करे ॾिस, अहिड़ो मज़ो ईंदो जो नमाज़ तोखे पाण उथारींदी तो थी पढ़। ॿ टे ॾिहाड़ा ॾुखी लॻंदी, तकलीफ़ थींदी, पर जंहिं महिल आदत पइजी वई त इहा नमाज़ तोखे सुम्हणु कान ॾींदी। जेसीं ताईं नमाज़ न पढ़ंदे तोखे सुकून न हूंदो। जहिड़ी जान में कुतरियूं पियूं खाईंदी, इहा अल्लाह पाक जी इबादत करे ॾिस, रब जे दर ते झुकी ॾिस त कीअं तो ख़ुदा ताला करम फरमाए। दुरूद पढ़ंदो त मां तोखे अर्ज़ कंदो हलां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा दोस्तों अज़ीज़ो, सूरत यासीन जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आहे त क़यामत जो ॾियारो थींदो, माण्हुनि खे क़ब्रिस्तान मां उथारियो वेंदो। माण्हू चवंदा कालू या वैलना मन बासना मिन मरक़दना हाज़ा मा वअदर रहमान व सदक़ल मुरसलून। या वैलना मन बासना मिन मरक़दना, असांखे कंहिं उथारियो आहे? क़ब्रुनि में हलाक अज़ाब हूंदो, सवाब हूंदो, भीड़ हूंदी, छा बि हूंदो, पर मैदान हशर ॾे निकिरंदा त
तो हशर जे मैदान जो अहिड़ो त दहशतनाक मंज़र हूंदो जो ख़ुदा तबारक व तआला पनाह ॾे, जेको हज़ार हा करोड़ हा मील सिज मथे आ, सो असांजे मथां 1.25 मील जे पंध ते अची बीहंदो। सिज जो उबतो पासो हेठि आ, सुबतो पासो मथे आ, पर क़यामत जो ॾियारो थींदो सुबतो पासो हेठि थी पवंदो। ज़मीन जेका मिटीअ जहिड़ी आहे सा ॾाढी तपी ट्रामे खां ख़राब थी वेंदी। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, माण्हू एतिरो त रोईंदा, माज़ अल्लाह, रोई 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 ज़मीन में पाणी लही वेंदो, नेठि ज़मीन खां पाणी मथे चढ़ंदो। नबी पाक फरमाइनि था, एतिरो घणो पाणी हूंदो जो जेकॾहिं ॿेड़ा हलाइजनि त माण्हुनि जे अखियुनि जे ॻोढ़नि में ॿेड़ा हली वेंदा। अहिड़ो दहशतनाक मंज़र हूंदो। अल्लाह ताला शल उन दहशत वारे मंज़र खां तव्हां असांखे महफ़ूज़ फरमाए। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात फरमाइनि था त कुनी दहशत वारे मैदान में सभु को माण्हू नफ़्सा नफ़्सी जे अंदरि हूंदो, पर 4 माण्हू अहिड़ा हूंदा जेके अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात मैदान हशर में पंहिंजे अर्श जे छांव जे हेठां रखंदो। छा कंदो उन्हनि खे? पंहिंजे अर्श मुअल्ला जे छांव जे हेठां रखंदो। ऐं उन शख़्स उन ट्रामे जहिड़ी ज़मीन खां पासे ते हूंदा, पघर खां बचत में हूंदा, रोअण खां परे हूंदा, अज़ाब इलाही खां पासे ते हूंदा। रब करीम जी ज़ात बाबरकात उन 4 माण्हुनि सां ख़ुसूसी महिरबानी कंदो। हाणे दुरूद पढ़ त मां तोखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, उन 4 शख़्सनि मां पहिरों पहिरों ख़ुशकिस्मत शख़्स वक़्त जो आदिल बादशाह हूंदो। वॾी ॻाल्हि, तमामु वॾी ॻाल्हि आहे। आदिल बादशाह वक़्त जो हाकिम हुजे ऐं अदालत वारो हुजे। नबी करीम फरमाइनि था, सभ खां पहिरों इहो शख़्स हूंदो जो अल्लाह जे अर्श जे छांव में हूंदो। या रसूल अल्लाह, ॿियो कहिड़ो हूंदो? पाण फरमाइनि था, शाबुन नशा फिल इस्लाम, उहो नौजवान जंहिं जवानी इस्लाम में गुज़ारी आहे। कोड़े थियण खां पोइ त सभु को चवंदो आहे ॾंद भॼी पिया, हाणे गोश्त नथो वणे। मुंहिंजा दादर जवानी तोब करदल शेव ए पैगंबरी दर्ज ईफी गुर्ग ज़ालिम मी शवद परहेज़गार। जवानी में ख़ुदा ॾे लाड़ो करण, जवानी में अल्लाह अल्लाह करण, जवानी में ख़ुदा जे ज़ात बाबरकात ॾे मुतवजो थियण, इहा पैगंबरनि जी सुन्नत आहे। कंहिंजी सुन्नत आहे साईं? मां हदीस पढ़ी आहे, नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था पिया त जवान नौजवान आहे, आधी रात जो थी हिकिड़ो नफ़िल पढ़े ऐं पोड़ो आधी रात जो थी 70 नफ़िल पढ़े, उहो हिकिड़े जवान वारो नफ़िल उन खां वधीक थी वेंदो। छो त उनखे इंसान जे मथां मुजादा शहवत ग़ालिबा, जवानी ग़ालिबा, ख़्वाहिशूं ग़ालिबन, दुनिया जा शरारतूं ग़ालिबन, उन सभिनी खे मिटाए तर्क करे रब जे आॾो बीहे थो। रब करीम जो हबीब फरमाए थो, उहो नौजवान जेको जवानी में ख़ुदा खे यादि कंदो आहे, अल्लाह ताला फरमाए थो क़यामत जे ॾियारे मां अल्लाह जे अर्श जे छांव में हूंदो। या रसूल अल्लाह, टियों शख़्स कहिड़ा? पाण फरमाए था, टियों उहो नौजवान आहे या उहो पोढ़ो आहे, माज़ अल्लाह माज़ अल्लाह, का बदकार औरत हुन वटि अचे, बदकारी जी हुनखे दावत ॾे, ॾिसण वारो बि ॿियो को कोन्हे को, ॿई ॿहल, ऐं हुनखे अल्लाह जो ख़ौफ़ पैदा थियो आहे। चवे थो ॿियो को कोन थो ॾिसे, पर मुंहिंजो वाहिदुल क़हार ॾिसे थो पियो। अहिड़ी हालत में पाण खे बचाए, ज़िना खां पाण खे परे करे, महबूब करीम जी ज़ात फरमाइनि था, इहो शख़्स बि क़यामत जे ॾियारे अल्लाह जे अर्श जी छांव में हूंदो। या रसूल अल्लाह, चौथो शख़्स केरु आहे? पाण फरमाइनि था, चौथो उहो शख़्स आहे अल्लाह जे अर्श जे छांव में हूंदो जेके हिकिड़ी निमाज़ खां पोइ ॿी निमाज़ जो इंतज़ार हूंदो आहे। हिकिड़ी पढ़ी आयो, अञा मोटियो ई कोन्हे, को इंतज़ार आहे, वरी कान वारो वक़्तु थींदो, घड़ी पियो ॾिसंदो, सज ॾे पियो ॾिसंदो, बार बार पियो सोचींदो, यार ॿियो वक़्तु न क़ज़ा थी वञे। नबी करीम फरमाइनि था, हिकु निमाज़ खां बाद में वरी जेके ॿी निमाज़ जो इंतज़ार आहे, अल्लाह ताला जी ज़ात फरमाए थो क़यामत जे ॾियारे अल्लाह जे अर्श जे छांव में हूंदो। केॾियूं नेमतूं हन मुजादा, इन नेमतुनि जो क़दुरु कयो, हिन हयातीअ खे गनीमत सुञाणो। हीअ दुनिया बेकार आहे। मौला अली शेर ख़ुदा खां पुछियो आहे, सिफ़लन दुनिया, ओ प्यारा अली असांखे ॿुधाए त दुनिया छा आहे? हज़रत अली फरमाइनि था, अव्वलुहा इनाउन व आखिरुहा फनाउन व हिलालुहा हिसाबुन व हरामुहा इक़ाब। वाह मौला अली शेर ख़ुदा,
से अली अली हो सही हजरत अली करमल्लाह वजल करीम एडो फसीह बलीग हो, एडो काबिल हो जो नबी जी जात फरमाए अन मदीनतुल इल्म व अलीयुल बाबहा व मुहम्मद इल्म जो शहर हा उन शहर जो दरवाजो मुंहिंजो हजरत अली आहे। थोड़ा लफ्ज़ ॻाल्हि तमामु वॾी। हजरत अली फरमाइनि था मूंखां पुछो था त दुनिया छा आहे? असां चवंदा आहियूं न दुनिया बाबा भली आहे, रोकड़ हुजनि, पैसा हुजनि, सोन हुजे, चांदी हुजे, हीरा हुजनि, मोती हुजनि, बैंक बैलेंस हुजे, कारूं हुजनि, घोड़ा हुजनि, उठ हुजनि, ज़मीनूं हुजनि, छा न हुजे सभु कुझु हुजे। हज़रत अली फरमाइनि था मूंखां पुछो त दुनिया छा? सही ॿुधा पाण फरमाइनि था अव्वलुहा इनाउन, दुनिया जी शुरूआत ॾुख आहे। दुनिया जी शुरूआत अदा सच थो चवां या ग़लति थो चवां? सूरन सां थी मिले न। चोर चोरी थो करे सो सॼी राति जागो थो करे, रस्ता झलियूं बीठो आहे, परावा पियो खाट हणे, वरी इहो बि भउ अथसि पकड़िजी पियुसि त पोइ माशाअल्लाह अहिड़ी कंदा जो बुरड़ो करे ॿारनि सां। भला जो तो छुटी हो पुलिस जे हवाले थियो त पोइ सुभान अल्लाह, पोइ हुते सच पुतरा रखिया आहिनि, हाली फ़िलहाल त रहड़जी वेंदो, पोइ खणी हुनखे पैसा ॾोकड़ बचा आहिनि, हुनजो भाग आहे छो त अॻिते बि पैसा खपनि न सही। थाणे ते वञ हेतिरा पैसा खणी त बेड़ा ई पार, वरी जेके रेस वॾेरे वटि पहुतो त बि सुभान अल्लाह, फ़ैसिलो हिकिड़ी धुर खणी वई हिकिड़े ज़मीनदार वटि, ख़बर हन त वॾेरो मिड़े पैसा वठंदो आहे, जे पार त थी हे 500 रुपया वठो, सुभाणे मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾिजां, जे घबराए न वेठा आहियूं। ॿी धुर खे बि ख़बर हुई त कुझु चरगंदो आहे, खाईंदो आहे जाम, वरी ॿी धुर वरी 1100 रुपया ॾेई वियसि। जंहिं महिल ॿिए हाणे थियो फ़ैसिलो त महिल वॾेरे ॻाल्हाइणु शुरू कयो 1100 वारे ॾांहुं। हुनखे ख़बर ई कान हुजे 500 वारे खे त के पैसा वधीक वही विया आहिनि, हुनजे लेखे रुॻो मूं पैसा ॾिना आहिनि, ॿिनी थोरो थोरो वठंदो। यादि पियो ॾियारेसि, ओ वॾेरा साईं कुर्ब कजां मां मिसकीन आहियां, 5 टन पाक जो कसम थी। सम्झो था अलाए न, 5 टन पाक खे सुञाणजा। वॾेरे चयो बा 5 टन जो बि ग़ुलाम आहियां, पर 11 वारे जो बि ग़ुलाम आहियां, 11 वारे खे बि मञींदो आहियां। ओ मुंहिंजा दादा इहे कम ज़माने में हले पियो, पर हा हिन दुनिया में रिश्वत हलंदी, आख़िरत में कान हलंदी। हथे ख़ाली हूंदे रब करीम जे आॾो छा ॾींदासीं? मुंहिंजा दोस्त दीन मुस्लमान भाउ, अल्लाह तबारक व तआला शर असांखे बचाए त अर्ज़ पे कुम त दुनिया ॾुख खां सवा न ईंदी आहे। ईअं आहे या न आहे? सूरन सां, मुसीबत सां, मिंथुन सां, पर जेके था मुफ़्त में मिलंदी, कंहिंखे बाहूं ॿधंदे, हथ खणंदे, अदा बूथ चिबो कंदे, पंहिंजे मुंहं खे बुछड़ो करे निमाणो थिए, अदा ॾोकड़ ॾे, पोइ वणे त छिड़बू ॾेई, वणे त पैसा ॾेई। त हज़रत अली फरमाए थो अव्वलुहा इनाउ, दुनिया जी शुरूआत ॾुख ई ॾुख आहे, पर आख़िरहा फना, दुनिया जी पिछाड़ी फना बचंदी अदा। ॾाढी ॻाल्हि आहे। अरबेला अड़बंग ख्याल वॾे जा खाना, जल थे कहूं त कुॾाया, ताज़ी तीर तुरंग, मारे जन थे मर्द मञाया, वेरन पायो वंग, सासी साज़ सुरूदहा, राग रिहाणियूं रंग, तन जा हाणे हमल चवे, कब्रुन मंझ करंग, इहे लाल ललंग, खाई खाक फिटा कया, कुछ कोन बचंदो, हर शइ हली वेंदी। त मुंहिंजा दोस्त मौला अली शेर खुदा फरमाइनि था अव्वलुहा इनाउ व आखिरुहा फनाउ, दुनिया जो शुरूआत इब्तिदा ॾुख ई सूरा, पर दुनिया जी पिछाड़ी फना है। हिलालुहा हिसाब व हरामुहा इकाब, हज़रत अली थो चवे जेकॾहिं हिलाल जी हूंदई त रब हिसाब वठंदी, काथे ख़र्च कई? तोड़े हिलाल जी आहे, अबानी मिल्कत आहे, न का चोरी, न का ठगी, न को रिश्वत, न को हराम, पंहिंजी हिलाल जी आहे, खाक शोरी जो पोरियो आहे, महिनत थो करे, मज़दूरी थो करे, नौकरी थो करे, हिलाल कमाए थो। अली तो फरमाए भली हिलाल हुजई, पर अलाह चवंदी ॾे ख़बर खपाई काथे? हिलाल हा हिसाब, हिलाल जो हिसाब आहे, पर जे हराम हा इकाब, जे करे हूंदी हराम जी त पोइ अल्लाह पनाह ॾे, उन जे पुठियां अज़ाब आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, क़ुरान पढ़ो, अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो आहे त जेके शख़्स यतीमन मिस्कीनन ग़रीबन जो माल था खाइनि, याकुलून फी बुतूनहिम नारा, रब पाक जी ज़ात बाबरकात फरमाए पंहिंजे पेट में गोया बाहि था खाइनि पिया, बाहि
तांडा था विझन पिया, हराम था खाइन पिया। अल्लाह ताला फरमाइंदो आ उहा क़यामत जे ॾिहाड़े माल उहे सोन उहे चांदियूं यौम युहमा क़यामत जे ॾिहाड़े तपाया वेंदा। अल्लाह ताला उनखे गरम कंदो जहन्नम जी बाहि में। उन खां बाद में उनजो बूथ ॾंभियो वेंदो, पेट ॾंभियो वेंदो, पासा ॾंभा वेंदा, बार बार दाहूं कंदो। अल्लाह ताला चवंदो ज़ुक़ इन्नक अंतल अज़ीज़ुल करीम, खा हाणे चख मज़ो। ॾाढा पंहिंजा परावा हक़ माण्हुनि जा मेड़े तबाहियूं कयूं हुई, हाणे मां अल्लाह जो अज़ाब चखंदो वञा त मुंहिंजा दाही दुनिया बेबका है, फानी आहे, हिन दुनिया मां कुझु गॾिजी कोन हलंदो। इहा दुनिया इते पई हूंदी, कुझु करे हल त को सफ़र सवलो थी पवे। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां हज़रत हबीब पाक ते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी सलात मुझे हज़रत हबीब ते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व बारिक व सल्लिम। हाणे तव्हांखे सम्झ में ॻाल्हि अची वई हूंदी। अफहसिबतुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसन व अन्नकुम इलैना ला तुरजऊन। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो अव्हां बेकार कोन पैदा कयल हो, अव्हां कम जे लाइ आयो। अल्लाह पाक जी ज़ात का न का तव्हां ते ड्यूटी रखी आहे। मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो जलील क़दर नबी आहे, रात जो घर में सुतो पियो आहे, अखियूं मथे खॼियूं, छत में सांडरी पई आहे। सांडरी नंढो हिकिड़ो जानवर थींदो आहे, जी तप खाईंदो आहे, सांडरी किरड़ी। हज़रत मूसा नबी अलैहिस्सलाम अर्ज़ु करे मौला इहा छो ठाही थी, इन सांडरीअ में किरड़ीअ में तुंहिंजो कहिड़ो कमु आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मूसा तो अॼु पुछो आहे त सांडरी छो ठाही थी, पर इन सांडरी 40 ॾींहं अॻु में पुछो हो त मूसा छो ठाहियो थी। तूं अॼु थो पुछी त इहा सांडरी कहिड़े कम जी आहे, पर 40 ॾींहं अॼोके ॾिहाड़े खां अॻु में सांडरीअ मूंखां पुछो त मौला मूसा में तुंहिंजो कहिड़ो कमु आहे। मालूम थियो त का बि शइ बेकार कान्हे, हर का शइ कम लाइ। हथनि जो कमु आहे दादा, अखियुनि जो कमु आहे, चपनि जो कमु आहे, हे अखियुनि जे मथां वार हन इन्हनि जो कमु आहे, हे भिरवूं हल इन्हनि जो कमु आहे। तुंहिंजे जिस्म जे अंदरि पूरी मशीनरी आहे, हर हिक जो पंहिंजो कमु आहे। मादो जुदा कमु कंदो आहे, दिलि जुदा कमु कंदी आहे, ज़बान जुदा कमु कंदी आहे, काकड़े जो जुदारो कमु आहे, मुंहिंजा अदा जहिड़ा जुदा कमु कंदा आहिनि, बुकियूं जुदारो कमु कंदियूं आहिनि, हर शइ जुदारो कमु करे थी। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त तूं हेॾो सारो तुंहिंजो बि त को कमु हूंदो। असांजो कमु आहे खाओ पीओ बसि बांस रांदी सुता पिया जो। अल्लाह जी बात कयो। हज़रत हारून रशीद रहमतुल्लाह ताला अलैह वॾो नेक सालिह बादशाह थी गुज़रियो आहे। हमेशा हुन जे महफ़िल में आलिम आबिद ज़ाहिद मुत्तकी परहेज़गार अल्लाह जा नेक माना वेठा हूंदा हुआ। कचहरी हली पे हज़रत हारून रशीद रहमतुल्लाह अलैह पंहिंजे नौकर खे जो पाणी पीआर। नौकर वियो पाणी जो गिलास भरे थाली में रखी बादशाह जे आॾो कई। बादशाह गिलास हथ में खयो, गिलास हथ में खणी जंहिंमहिल वात ते चाढ़ियईं त आलम वेठो भर में चई साईं झल। अॼुकल्ह को चवंदो बादशाह खे झल? अॼुकल्ह असां मौलवी परे खो ॿाहूं ॿधी बीठा आहियूं, शरण को वॾे पटके वारो ॾिसूं। बादशाह मुंहिंजा अदा पंहिंजी जॻह ते हा, पर जेके रब्बानी आलिम हा हक़ चवण वारा हा उहे बादशाहनि खे बि सच जो कलमो छॾी छॾियो। हक़ीक़त में उन्हनि जो सदको आहे, उन आलिमनि जो सदको आहे जो तव्हां असां वटि अॼुकल्ह दीन अचे महफ़ूज़ पियो आहे। अगर हक़ चवण वारा आलिम न हुजनि हा त केरु मुंहिंजा अदा असांखे हक़ चवे हा। हारून रशीद रहमतुल्लाह अलैह बादशाह हुआ। जंहिंमहिल आलिम चयईं झल पाणी न पी त बादशाह मुंहं तां गिलास हटाए चयईं हुकुम कयो छा ॻाल्हि आहे? थका त न आहियो न? तवज्जो आहे? हज़रत हारून रशीद रहमतुल्लाह अलैह खे जेके भला ॻाल्हि ॿुधो, इहो पाणी जो गिलास तव्हांजे हथ में आहे, अवां बादशाही तख़्त ते वेठा हो, पर जेकॾहिं इत्तिफ़ाक़ सां अवां झंग में हुजो, पहाड़ में हुजो, शिकार में हुजो, अहिड़ी जाइ ते हुजो जो पाणीअ जो गिलास ई तव्हांखे न मिले ऐं अव्हांखे सख़्तु उञ लॻे, अहिड़ी तव्हांखे उञ लॻे जो तव्हां मरण कंधीअ ते हुजो ऐं तव्हांखे को माण्हू पाणीअ जो गिलास आणे चवे त बादशाह ॾोकड़ ॾे त तोखे पाणी जो गिलास ॾियां। सच ॿुधा जा बादशाह इहो गिलास पाणीअ जो केतिरा ॾोकड़ ॾेई ख़रीद कंदे?
हारून रशीद तो चए जेकॾहिं अधु बादशाही जो घुरे त ॾेई छॾींदोसांसि। हिकिड़े पाणीअ जे गिलास जे लाइ अधु बादशाही जो घुरे त ॾेई छॾियासीं, साह थो वञे। बर में थर में आया अव्हां खे क़दुरु हूंदो थर जे माण्हुनि खे त पाणीअ जी छा क़ीमत आहे। तव्हां हाणे नारे जे कप ते वेठा हो, पर थर में वञी ॾिसो। मुंहिंजा आदा हारून रशीद थो चए जेकॾहिं मुंहिंजी ज़िंदगी ख़तरे में हुजे, पाणी न हुजे, हिकिड़ो गिलास पाणी जो जेकॾहिं मूंखे अधु बादशाही ते मिले त बादशाही लिखी ॾींदोसांसि। आलम जो पी छॾ, हाणे पाणी पी। हुन बिस्मिल्लाह करे पाणी पी छॾियो। चल पाणी पी बस कयई। बादशाह खे चई हाणे ॻाल्हि ॿुधो, इहो गिलास तो अंदरि विधो आहे, पर इहो गिलास पाणी जो जेकॾहिं पेशाब जी सूरत में तुंहिंजे पेटां निकिरे ऐं न निकिरे, बंदि थी पवे, अहिड़ो बंदि थिए जो हुनजो को बि इलाज कोन हुजे। हाणे जेकॾहिं को तोखे चवे इहो गिलास पाणी जो तुंहिंजो मां कढी ॾियां, आसानी सां मूंखे ॾोकड़ ॾे, छा ॾींदे? हारून रशीद थो चए त ॿी बादशाहीअ जो अधु लिखी ॾियांसि त कढ हुनजो साह थो वञे। सम्झो था अलाए न? चए पोइ तुंहिंजी बादशाही जो त मुल्ह 2 गिलास पाणी जा आहिनि, हिकिड़ो गिलास आहे। तुंहिंजे पाणीअ पूरी बादशाहीअ जी क़ीमत हिकिड़ो गिलास आहे। अधु पीअण ते ॾेई छॾी, अधु वरी कढण ते ॾेई छॾी। जॾहिं तुंहिंजी बादशाही ॾियण लाइ तयारु आहे त पोइ बादशाह तूं मगरूर छाजे करे थियो आहे? इहा बादशाही जेका पाणीअ जे गिलास ते ॾेई थो छॾे पियो, इन जे मथां मगरूर न कजां, गुरूर न कजां। जेकॾहिं फ़ख्रु करी, नाज़ करी त मुस्तफ़ा जे रहमत ते कजां। दुरूद बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लम अलैहि। प्यारा दोस्तो, ये सब नसीहत जूं ॻाल्हियूं आहिनि। इन जे लाइ त जीअं असांखे अहसास पैदा थिए त असां पाणीअ जे फोटे खां बि कमज़ोर शइ आहियूं। पाणीअ जे फोटे में बि अञा जान आहे, असां इन खां वधीक कमज़ोर आहियूं। ही हयाती ख़ुदा ताला तव्हां असांखे गनीमत तौरु ॾिनी आहे। हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे, ॾाढो प्यारो वाक़ियो आहे। दुरूद पर त मां तोखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लम अलैहि। हज़रत मौलाना जलालुद्दीन सुयूती फरमाइनि था त मुंहिंजे महबूब जी हदीस आहे त जंहिं शख़्स जी दुनिया में क़ुरान मजीद सां मुहबत हूंदी, कंहिंसां साईं? जेकॾहिं मरंदो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मलाइकनि खे हुकुम कंदो आहे, मलाइको जन्नत जो लिखियल क़ुरान खणी कब्र में ॾेई चोसि त क़यामत ताईं पढ़े। मज़ो आहे न साईं? दुनिया में क़ुरान सां प्यार मुहबत, त उन सां वरी भलाई हाथी थिए त मरे त जन्नती क़ुरान उते पहुचेसि, जेको कब्र में वेठो पढ़े। पिटाई से फरमायो आहे, सेवा कर समुंड जी जित जर वहे थो जाल, ससी वहल था सीर में माणक मोती लाल, जे मासो मिलई माल त पूजारा पुर थिए। दोस्तों अज़ीज़ो, जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था असांजे मुल्क में हिकिड़ो माण्हू गुज़ारे वियो। असां कब्रिस्तान में क़बर खोटीसूं, क़बर खोटण खां बाद में असां जंहिंमहिल सामी खईसूं, ॻुझ जंहिंखे चवंदा हो, तव्हां छा चवंदा हो? पक्की ज़मीन में ठहंदी आहे, कच्चीअ में कान ठहंदी आहे। बगली बि हुनखे चइबो आहे। साइड में पासे में कब्र मां वरी अंदरि खोटबी आहे खॾ, ऐं नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमायो आहे त इहा सुन्नत आहे मुंहिंजे उम्मत लाइ। पर उन जाइ ते जिथे पक्की ज़मीन आहे, पर जे कच्ची ज़मीन आहे, जीअं थर जूं ज़मीनूं आहिनि, वारी आहे, त पोइ उते या ठहे नथी त पोइ जहिड़े बि तरीक़े सां कोठी वग़ैरह ठाहे या विच ते ज़मीन खे चीरे उते जेकॾहिं दफ़न कयो त बि जाइज़ आहे, मनो कान्हे का। पर जंहिं जाइ ते सामी ठहंदी हुजे उते ईअं ठहणु मुस्तफ़ा जी सुन्नत आहे। हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि फरमायो, उन माण्हूअ जी क़बर खोटींदे असां सामी पे ठाहीसूं। सामी ठाहींदे रंबो जो हयोसूं त रंबे हण सां अंदरि खॾ थी पई, ज़मीन पोरी निकिरी पई। अंदरि जो खणी वाझायो त सुभान अल्लाह, अंदरि हिकिड़ो तख़्त आहे, तख़्त ते हिकिड़ो नूरानी सूरत में माण्हू वेठो आहे अंदरि क़बर में, ऐं एॾी रोशनी आहे जो सिज चंड में रोशनी कान्हे का। काबतुल्लाह एॾे मुंहुं कयो वेठो आहे, साम्हूं हुनजे क़ुरान पाक खुलियो पियो आहे ऐं क़ुरान जी तिलावत वेठो करे। ताहा
मा अनज़लना अलैकल क़ुरआन लितश्क़ा इल्ला तज़किरतल लिमन यख़्शा। क़ुरान पाक जी तिलावत में मस्त लॻो वेठो आहे, पर हज़रत जलालुद्दीन सुयूती फरमाइनि था हुन क़ुरान पाक जा अहिड़ा सुहिणा अखर हा जो सॼी ज़िंदगी मूं अहिड़ा अखर कोन ॾिठा आहिनि। पाकिस्तान जो लिखियल तो कोन हो, ताज कंपनी जो छपियल हो, हे कुरान हो जन्नत जो अल्लाह पाक जे कुदरत जे कलम सां लिखियल हो, त सोहणो बि त हूंदो न सही। मौलाना जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि चवनि था हुन जे पाठे असांखे ॾिठई त ॾिसी चवण लॻो अदा ॾियो ख़बर क़यामत आई आहे छा जो तव्हां मुंहिंजी क़बर अची खोली आहे? क़यामत अची वई छा? असां जो सही न, क़यामत कान आई आहे, असां सामी पे खईसूं ॿिए खे पूर्ण लाइ, जे त पोइ ॿिए खे पूर्ण जे लाइ क़यामत न आहे ऐं ॿिए खे पूर्ण लाइ सामी पे खे त बंदि कयो, हीअ मुंहिंजी क़बर आहे, ॿिए हंधि ॿिए खे दफ़न कयो। असां चो ॾे ख़बर भला तूं केतिरो अरसो थियो आहे? जे तो 400 साल थिया आहिनि मुंहिंजा माइट मूंखे हिते दफ़न करे विया आहिनि, मां हिन अंदरि अल्लाह जो क़ुरान पढ़ां थो, इन जे करे जो नबी करीम जी ज़ात जो फरमान हो त जेको शख़्स क़ुरान सां मुहबत कंदो आहे उनखे क़बर में बि क़ुरान ॾिनो वेंदो आहे। मौलाना जलालुद्दीन सुयूती फरमाए थो जमल हुन चोरस 400 साल थिया आहिनि त मुंहिंजे ज़ुबान मां निकिरी वियो सुभान अल्लाह। सभई जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हज़रत जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि फरमायो मुंहिंजे ज़ुबान मां जो सुभान अल्लाह जो लफ़्ज़ निकितो आहे उहो शख़्स क़ुरान पाक खोलियो वेठो आहे, बंदि करे मूंसां ॻाल्हाए थो, चवे थो अदा ॾे ख़बर तूं सुभान अल्लाह चई आहे, जे कीअं न चवां जो 400 साल तूं क़ुरान पाक पढ़ी थो, जेरनि वांगुरु वेठो आहे जीअं ज़िंदा माण्हू हूंदा आहिनि, तुंहिंजो वॾो मक़ाम आहे। उहो क़बर वारो थो चए मूंसां सौदो कर, जे कहिड़ो सौदो कयां, जे 400 साल मां क़बर में क़ुरान पढ़ियो आहे, इहो सवाब तोखे थो ॾियां, या जेका हिकिड़ो दफ़ो सुभान अल्लाह पढ़ी थी इन जो सवाब मूंखे ॾे। 400 साल जेका मूं क़बर में क़ुरान पढ़ियो आहे इहो सवाब तोखे आयो, सुभान अल्लाह हिकिड़ी दफ़ा तो चई इहो सवाब मूंखे ॾे। जलालुद्दीन सुयूती फरमाए थो मां हैरत में अची वियुसि, अर्ज़ कयुमि कि भला छो एतिरो सस्तो सौदो छो थो करी, तुंहिंजी 400 साल क़ुरान जी तिलावत आहे ऐं मुंहिंजी हिकिड़ो दफ़ो सुभान अल्लाह आहे, चए थो अदा हीअ क़बर आहे, हे मुंहिंजी विरूह आहे, पर हिन क़ुरान पढ़ण जो मूंखे सवाब कोन मिलंदो, तूं दुनिया जे तख़्ते ते आ, हिकिड़ो दफ़ो जेका दारुल अमल में अमल वारी दुनिया में सुभान अल्लाह चई थी उन जो अल्लाह वटि वॾो क़दुरु आहे, मुंहिंजे 400 साल जे इबादत खां हिन जो वॾो सवाब आहे। माना ही हयाती एॾी क़ीमती आहे जंहिंजो असांखे क़दुरु ई कोन्हे को, ईअं असां मुजादा भुॻड़नि ते विकिणी छॾी आहे, ईअं ग़फ़लत में गुज़ारे छॾी आहे, असांखे परवाह कान्हे का, हिन हयातीअ जो क़दुरु कर, ख़ुदा जो कसम हिकिड़ो हिकिड़ो लम्हो तुंहिंजो किरोड़नि जो लम्हो आहे। अरब रुपया ॾे कंहिंखे, किरोड़ रुपया ॾे काल्हो को ॾींहुं ईंदो कॾहिं न ईंदो, वयो सो वयो वरी कोन मोटंदो। मुंहिंजा अदा जेका शइ वापसि नथी अची सघे ऐं किरोड़नि क़ीमतुनि सां वापसि नथी अचे उनजो क़दुरु कर, ॾाढी क़ीमती हयाती आहे। इन क़ीमती हयातीअ जो हिकिड़ो हिकिड़ो साह, हिकिड़ो हिकिड़ो दम मुंहिंजा अदा क़ीमती आहे। हज़रत पीर से रोज़े वारा फरमाईंदा हा त इंसान सुबुह खां शाम ताईं, शाम खां सुबुह ताईं 24,000 साह खणंदो आहे। कीअं ख़बर आहे? साह खणंदा हो न, हिकिड़ो साह मथे वेंदो आहे ॿियो वरी ॿाहिरि निकिरंदो आहे, सम्झो था हलाए न, साह कोन था खणो, छा खणो था, सभिनी खे ख़बर आहे त हिकिड़ो साह मथे ॿियो हेठि। हज़रत पीर साईं रोज़े वारा फरमाइनि था इहो कुल तादाद तक़रीबन तक़रीबन अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जेका बाने खे नसीब फरमाई आहे, सुबुह खां शाम ताईं 24,000 दफ़ा साह खणंदो आहे। घणा दफ़ा? 24,000। हिकिड़ो साह बंदि थी पए त दमकशी वारनि खां पुछ जेके वीचारा साह न खणी सघंदा आहिनि, सिल वारनि खां पुछ जंहिंजो साह सोण सां खॼंदो आहे, केॾा जतन कंदा आहिनि, पघिरजी वेंदा आहिनि, वात फटो पियो हूंदो आहे, हली न सघंदा आहिनि, ॿ खणंदा आहिनि, मुंहिंजा पघिरजी वेंदा आहिनि, सख़्तु सियारे में बि उनखे पघर अची वेंदो आहे। ऐं अल्लाह ताला जी कहिड़ी महिरबानी आहे जो ख़बर ई कान थी पई ईअं साह पाणी अचे वञे पियो, निंड पियो तुंहिंजे साह जी हरकत जारी आहे,
रस्ते सां हली थो तुंहिंजे मुंहिंजे साह जी हरकत जारी आहे मानी खाई थो साह पाण ई कुदरती तौर अचे वञे थो इन क़ीमती साह जो क़दुरु कर हज़रत रोज़े घणी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा आहिनि राति जे टाइम ते जंहिं वक़्तु तूं सुम्हंदो आहे ग़फ़लत में सॼो ॾिहाड़ो तुंहिंजो गुज़री वेंदो आहे सुम्हण वारे टाइम ते वुज़ू कर वुज़ू करण वारे टाइम ते बिस्तरे ते लेट बिस्तरे ते लेटण जे टाइम ते हिकिड़ो दफ़ो कलमो भर ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां बाद पंहिंजा चप भी बंदि कर पंहिंजूं अखियूं भी बंदि कर पंहिंजी ज़बान खे भी बंदि कर पर जंहिंमहिल साहु खणे जंहिंमहिल तुंहिंजो साहु ॿाहिरि अचे तंहिंमहिल चओ ला इलाहा इल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो वली तो फरमाए जंहिंमहिल तुंहिंजो साहु ॿाहिरि अचे तंहिंमहिल चओ ला इलाहा वरी जंहिंमहिल मथे खणी चओ इल्लल्लाह ॿाहिरि निकिरे चओ ला इलाहा मथे वञे चओ इल्लल्लाह 5 मिंट 10 मिंट 15 मिंट जाग दे नेठ निंड खणी वेंदई इहे साह खे आण पियो निंड खणी वई ख़्याल तुंहिंजो मटिजी वेंदो सॼी राति सुतो पियो हुजो अल्लाह जो वली फरमाए तो सुबह जो उथंदे अल्लाह ताला तोखे साल जी इबादत जो सवाब अता फरमाईंदो गोया सारी रात तो त कोन पढ़ी सघियो हूंदे छो त तोखे 5-10 मिंटे खां पोइ निंड अची वई हूंदी 5 मिंट 10 मिंट तुंहिंजे साह में ख़्याल हूंदो ला इलाहा वरी मथे इल्लल्लाह 2-3 मिंट खां पोइ निंड खणी वई हाणे तुंहिंजो पंहिंजो ख़्याल आहे पोइ पियो ख्वाब लहंदे ॿिया ॿियूं ॻाल्हियूं कंदे पर अल्लाह जे ज़िक्र खे शुरूआत में कई अल्लाह ताला जी ज़ात तुंहिंजी इन हिकिड़ी घड़ी खे सॼे साल जी बात लॻी थो छॾे अल्लाह जे वलियनि जो त दस्तूर हूंदो हो चवंदा जो दम गाफ़िल सो दम काफ़िर जेका घड़ी असीं गफ़लत में गुज़ारियूं या गोया असांजी कुफ्र में गुज़री वई अल्लाह जा वली हिकिड़ी घड़ी में पंहिंजे ख़ुदा खे कोन विसारींदा हुआ 24 कलाक रब खे यादि कंदा हुननि जो मज़हब हूंदो हो हथ कम कार में अख दिल यार में कारोबार पिया कंदा हुआ हर रुपया हलाईंदा हुआ दुकानदारी पिया कंदा हुआ पर हुननि जे तवज्जो में अल्लाह जो ज़िक्र हूंदो हो मुजादा हुननि जी ज़बान बंदि लॻी पई आहे पर कल्ब हुन जो ख़ुदा जे ज़िक्र में मशगूल हूंदो हो जेको शख़्स ईअं कंदो आहे शाह साहिब रहमतुल्लाह अलैह तंहिंजे लाइ फरमायो आहे त तन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जन तंदू जे तलब जू वहदत सुर वजल वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुल पो सुता से सूहन निंड इबादत जन जी इहे करण वारा सुता पिया हूंदा पर पंहिंजे रब सां मशगूल हूंदा उहे ख़ुदा जे ज़िक्र में हूंदा हमेशह जंहिं बि न पंहिंजे रब खे यादि कयो आहे रब हुनखे विसारींदो ई कोन्हे को मानो केतिरो बि गाफ़िल हुजे पर भुली भुली भाण ईंदी आहे तंहिंखे बि भुलियल कोन चइबो आहे अल्लाह ताला फरमाईंदो आहे बाज़ आ बाज़ आ बाज़ आ बाज़ आ वरी अच मां रब करीम जो दरवाज़ो तुंहिंजे लाइ हमेशह खुलियो पियो असां मायूस थींदा आहियूं असां नाउमेद थींदा आहियूं पर ख़ुदा ताला फरमाईंदो आहे कुल चओ मुंहिंजा हबीब कुल या इबादियल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम खबरदार मुंहिंजा हबीब माण्हुनि खे चई ॿुधा त ऐं मुंहिंजा बांधो मां अल्लाह जे रहमत मां न उमेद न थियो मुंहिंजे दर ते अचणु तव्हांजो कमु आहे माफ़ करणु मां अल्लाह जो कमु आहे अड़े पाए पांद गिचीअ में अंगण जे अचल अवगुण ऐब कचायूं ढकणु थी ढकजन पो तोड़ी लख हुजन तब माफ़ियूं ॾिजल में धरा मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो बगदाद जो शहर आहे उन बगदाद जे शहर में हिकिड़ी बदकार औरत रहंदी हुई तमाम बदकार औरत हुई मुंहिंजा प्यारा दोस्तो एतिरी बदकार हुई जो पूरे बगदाद में मशहूर औरत हुई हिकिड़े ॾहाड़े पंहिंजे साहेड़ियुनि सां पंहिंजे नौकिरियाणियुनि सां पंहिंजे ग़ुलामनि सां हिकिड़े शहर जे घिटी मां वञे पई
हुनखे तमामु हिकिड़ो ज़ाहिर फाहिशन वारो फाहिशियत वारो लिबास पियल हुजे, मथे घाड़ी हुजे, हिकिड़े घर जे भरमे जो लॻी त हुनखे अंदरां रोज राड़े जो आवाज़ ॿुधण में आयो। बीही रही पंहिंजे नौकरनि खे चई शायदि को घर में कज़ियो थी पियो आहे, उन कज़िये जे करे माण्हू रोअनि था, हलो त पाण बि ॾिसूं। अंदर जो वञे त कज़ियो त कोन हो, हिकिड़ो आलिम दीन आहे, क़ुर पाक पढ़ी रहियो आहे। क़ुर पाक पढ़ंदे पढ़ंदे उन अहिड़ो तवाज़ सुहिणो कयो आहे जो माण्हुनि में रोज़ राड़ो शुरू थी वियो आहे। माण्हू दाहूं करे ज़ारो कतार रोई रहिया हुआ। हिन औरत जे मथां बि अलाह जे क़ुर असरु कयो आहे। उन आलिम सगोरे खे चवे थी, ओ आलिम सगोरा, मां बदकार आहियां, बदकिरदार आहियां, मूंखे रब माफ़ कंदो अलाए कोन। अलाह जो सगोरो दीन जो आलिम फरमाए थो त ओ औरत घबराए न, रब करीम जे ज़ात जी रहमत एॾी त कुशादी आहे जो फलाणी औरत जेका बगदाद में मशहूर रंडी आहे उनखे बि बख़्शे छॾींदो। माईअ खां दाह निकिरी वई कि भला उहा त मां आहियां, जे तूं आहे त रब करीम तोखे बि माफ़ फरमाए छॾींदो। रब मेहरबान न आहे? ॻाल्हायो अदा। अबे खां मेहरबान, अम्मा खां मेहरबान, भाउरनि खां मेहरबान, अज़ीज़नि खां मेहरबान। अरे पंहिंजा तड़े छॾींदा पर रब कोन तड़ींदो। कॾहिं असांजी रोज़ी बंदि कयई, कॾहिं असांजा फसल सुकायई, कॾहिं रब करीम जे ज़ात बाबरकात असां ते सिज चंड रोके छॾियो? न, अल्लाह ताला कॾहिं बि असांजे मथां रिज़्क़ रोज़ी तंग कोन कयो आहे। ऐ करीम के अज़ खज़ाने ग़ैब गिबर तरसा वज़ीफ़ा खुरदारी दोस्तारा कुजा कुनी महरूम तू के बाद दुश्मना नजरदारी। ओ करीम तुंहिंजो खज़ानो एॾो कुशादो आहे जो ईअं थो ॾींहुं जो पुछाई कोन थो करी, पंहिंजनि खे त ॾींदो पर दुश्मन खे बि ॾीं पियो। जेके अल्लाह जे ज़ात बाबरकात खे न आहिनि मञींदा, ख़ुदा जे ज़ात जा मुनकिर हूंदा आहिनि, अल्लाह जे वजूद जा क़ाइल बि कोन हूंदा आहिनि, पर रब करीम जी ज़ात बाबरकात उन्हनि जी रोज़ी बि बंदि कोन कंदो आहे, उनखे बि सुबुह खां सवेर रोज़ी अता फरमाईंदो। पिटाई साईं फरमाईंदो आहे, जमी ॾाद न बिज, सुभान अल्लाह, जमी ॾाद न बिज तनी तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिजो अवल ॾींहुं उन्हनि खे। मुंहिंजे रब जे रहमत मां मुंहिंजा मिठड़ा भाउ न उमेद न थियो, असांखे त ख़ुशी आहे असांजो रब बि रहमीन त मुस्तफ़ा बि रहमत लिल आलमीन। हाओ या न? असांजो अलाह बि रहीम त मुस्तफ़ा बि रहीम। हाओ न सही? सद शुक्र के हस्ते में मियाने दो करीम, या रब तो करीमी व रसूले तो करीम। सुभान अल्लाह। कि अल्लाह जे बाने चयो आहे, या रब तू करीमी व रसूले तो करीम सद शुक्र के हस्ते में मियाने दो करीम। ओ मौला तू बि करीमा त तुंहिंजो नबी बि करीमा, असांजो त भाग आहे जो असां ॿिनि करीमनि जे विच ते हूं। जेको ॿिनि करीमनि जे विच ते आहे इंशा अल्लाह हुन जा बेड़ा ई पार थी वेंदा। अल्लाह साईं तव्हांजा असांजा सभिनि जा बेड़ा पार फरमाए, सभिनि जे दिलि जूं तमन्नाऊं पूरियूं फरमाए। सलात बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम। वरी सलात मुझे हज़रत हबीब करीम अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि वसल्लम। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भा, अल्हम्दुलिल्लाह ख़ुदा जी मेहरबानी आहे जो रमज़ान अचे पियो। हाओ न सही? हबीब जी हदीस पाक आहे, पाण फरमाइनि था सियारे जो रमज़ान मुफ़्त जो मज़ो, मुफ़्त जो। मुंहिंजा प्यारा दोस्त मुफ़्त जी नेमत, मुफ़्त जो इनाम, मुफ़्त जी ख़ुदा जी नेमत आहे। अहिड़ी नेमत आहे जो नंढड़ो ॿार बि दिलि झले थो रोज़ो रखी वञे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे, मुंहिंजे महबूब पाक जे ज़ुबान सां हो हदीस पाक जा लफ़्ज़ हल हुज़ूर करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था, मुंहिंजे महबूब फरमायो त रजब जो महीनो मुंहिंजे उम्मत जो महीनो आहे, शाबान जो महीनो मां मुहम्मद जो महीनो आहे, रमज़ान जो महीनो मुंहिंजे अल्लाह जो महीनो आहे।
हे मुझे प्यारे आका रब करीम जे ज़ुबानी बुधायो आ त रजब रसूल जे उम्मत जो महीनो आ, शाबान सरकार फरमाए था मां मुहम्मद जो महीनो आ, रमजान अल्लाह ताला फरमाइंदो ते मां रब करीम जो महीनो आ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाइंदो आ मां प्यारे हबीब करीम जी ज़ात बाबरकात के एड़ियूं नेमतूं अता फरमायूं जेके 1.25 लख नबियन के कोन अता फरमायन। उन मजा हिकड़ी नेमत रमजान शरीफ जा रोजा हा, अगन नबियन ते रोजा फर्ज हा, पर कहते मुहर्रम जा, कहते ज़िलहज जा, कहते ज़िलक़ाद जा, कहते केड़ा त कहते केड़ा। अल्लाह ताला फरमाए तो शहरु रमदान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन, कुरान इज्जत वारो कलाम रब जो पाक कलाम आ, रब मुंतखब कयो तमा रमजान में नाज़िल कया, कुरान में इज्जत वारो, रमजान में इज्जत वारो। अल्लाह चो मुझो महबूब बि इज्जत वारो, मुझे हबीब जी उम्मत बि इज्जत वारी, तंहिंजे करे इज्जत वारो रमजान मुस्तफ़ा जे सदके उम्मत खे थो ॾियां। रमजान शरीफ जूं एतिरियूं फज़ीलतूं आहिनि जो मां सॼी राति ॿुधायां त खुटण जूं न आहिनि। हिकिड़ी हदीस तोखे ॿुधायां उन मूं अंदाज़ो कर त रमज़ान जी केतिरी फज़ीलत आहे। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ंदो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हुजूर पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था मन फरह बिदुखूलिर